सिंध जी तारीख़, तहज़ीब, ॿोली ऐं सक़ाफ़त बाबति तफ़सीली ॼाण मुहैया कंदड़ चैनल सिंधी अदब ते अव्हांखे भलीकार कजे थी। अॼु पाण सिंधू माथिरी जी सभ्यता ते तहक़ीक़ कंदड़ मुहक़िक़ डेविड ए होडेल बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। उनखां अॻु दोस्तनि खे गुज़ारिश कजे थी त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा। नाम्यारो अमरीकी साइंसदान डेविड होडेल 1958 में ॼाओ पाण धरती ॼाणू यानी जियालॉजिस्ट ऐं मौसमियाती तब्दीलियुनि जो माहिर साइंसदान तस्लीम कयो वेंदो आहे। होडेल 1980 में वर्मोंट यूनिवर्सिटी मां जियालॉजी जे शोबे में BA जी डिग्री हासिल कई ऐं बाद में यूनिवर्सिटी ऑफ रोड आयरलैंड मां 1986 में ओशनग्राफी में डॉक्टरेट की डिग्री हासिल कई। पाण कैम्ब्रिज यूनिवर्सिटी के अर्थ साइंस डिपार्टमेंट में जियालॉजी जो प्रोफेसर है। उन सां गॾु किलेरी कॉलेज जो फेलो भी है। इन खां अॻु पाण फ्लोरिडा यूनिवर्सिटी में 1986 खां 2008 ताईं जियालॉजी जो प्रोफेसर भी रहियो। होडेल 1996 खां 2008 ताईं स्टेबल आइसोटोप लेबोरेटरी जो डायरेक्टर भी रहियो। प्रोफेसर होडेल 2007 में अमेरिकन जियोफिजिकल यूनियन जो फेलो चूंडियो वियो। डेविड होडेल सिंधु सभ्यता के दौर में मौसमियाती तब्दीलियुनि ते जदीद साइंसी बुनियादनि ते तहक़ीक़ कर रहियो आहे। पाण सिंधु सभ्यता जे मौसमियाती तब्दीलियुनि बाबति प्रोजेक्ट जो मुख्य सुपरवाइज़र भी आहे। इन प्रोजेक्ट में आर्कियोलॉजी ऐं एंथ्रोपोलॉजी जो माहिर कैमरॉन पेट्रायल साण गॾिजी कमु करे रहियो आहे। पाण इन प्रोजेक्ट तहत इन नतीजनि ते पहुतो आहे त सिंधु सभ्यता जे पोइते पवण जो मुख्य सबबु माहौलियाती यानी मौसमाती तब्दीलियूं हुयूं। 2021 में बरसातूं घटिजी वञण सबबु हिन तहज़ीब जो ज़वाल शुरू थियो। डेविड होडेल भी उन्हनि माहिरनि में शामिल आहे जिन सिंधु माथिरी जी सभ्यता ते नामनिहाद यूरोपी आर्यन जे हमले खे रद्द कयो आहे। इन तस्वर खे साइंसी बुनियादनि ते रद्द करे साबित कियो आहे त सिंधु माथिरी जे तहज़ीब ते यूरोपी आर्यन जो को भी हमलो न थियो हो, न वरी हितां कंहिं दरावड़ नस्ल के माण्हुनि जी लॾ पलाड़ थी हुई। महिरबानी।